महबूबा हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध जिए आलम इंसानियत। उमेद आहे तव्हां सभई ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव ऐं पंहिंजनि ॿचनि सां ठीकु हूंदव। असांजी समाजी हालत अहिड़ी आहे जो उन में इहा जेका मुंहिंजी ख़्वाहिश आहे जेका मूं पेश कई, उहा ख़्वाहिश सच पुछो त ॾाढी ॾुखी ख़्वाहिश आहे, पर तमन्ना रखे सघिजे थी, ख़्वाहिश रखे सघिजे थी तव्हां ख़ुशि हुजो। असां जंहिं समाजी तानी पेटे में रहूं था उते ख़ुशियूं अणलभ थी वियूं आहिनि। उते समाज इनफ़रादियत जो शिकार थी वियो आहे, उते रिश्ता इनफ़रादियत जो शिकार थी विया आहिनि। उते पंहिंजाइप उहा पंहिंजा आख़िरी पसाह खणी रही आहे, उनजो लुकीअ में साह अची वियो आहे। छा करिणो आहे उन जे लाइ? लतीफ़ साईं खां रहबरी वठबी। आशिक़ ज़हर पिया क वेसी वेसन घणो। आशिक़ जेके आहिनि न उहे ज़हर पीअंदड़ आहिनि, ऐं जॾहिं ज़हर खे ॾिसनि था त शौक़ु थो थियनि, अञा वधीक शौक़ु थो थियनि त असां शराब पियूं, असां इहो वेह पियूं। कड़े कातिल जा हमेशह हिराक, हू शुरू खां वठी उन जा हिराक, ज़हर पियण जा हिराक। लॻिन लओ लतीफ़ चए फना क्या फ़िराक, तोड़े चिकन जाक तब आ न सड़न आमस। गज़ब जो पैदा, गज़ब जो पैदा। सभ खां परियां त इश्क खपे, उन खां पोइ इश्क जो जेको जेकी तक़ाज़ा आहे उहो ज़हर पियण आहे। ऐं वरी ॿी तक़ाज़ा इहा आहे त जीअं हू ज़हर ॾिसनि त अञा हुननि खे ज़हर पियण ते शौक़ु थिए। ऐं कड़े कातिल जा हमेशह हुराक, ऐं उन ज़हर जी उन्हनि में आदत पइजी वञे, यानी पंहिंजे वजूद खे, पंहिंजे शऊरी वजूद खे, शऊरी वजूद जी ॻाल्हि पियो करियां, शऊरी वजूद खे एतिरो ताक़तवर बणाइनि जो उहो जेको ज़हर आहे, उहो जेको विह आहे, जेको समाजी विह आहे, जेको रियासती विह आहे, जेको विह पंहिंजनि तरफ़ां आहे, ला तहलकुन तरफ़ां आहे। हिकिड़ो आदर्शी इंसानु आहे जेको जदोजहद कंदो रहे थो, समाज उनखे सम्झे नथो, उहो सचाई जे रस्ते ते हले थो ऐं उनखे ठठोल जो शिकार बनायो वञे थो ऐं चयो थो वञे हाणे हीउ माण्हू सचो थो थिए। ऐं अॼु जेको असांजो ही करप्ट समाज बणिजी चुको आहे, उन समाज में सचाई सच पुछो त हिकिड़ी मज़ाक बणिजी चुकी आहे, हिकिड़ी ठठोल बणिजी चुकी आहे। लॻन लओ लतीफ़ चए फना कया फ़िराक, हुननि खे अहिड़ी लौ लॻल आहे जंहिंमें हू फ़िराक में फना थी विया आहिनि। कहिड़ो फ़िराक? उन महबूब जो फ़िराक। इनकलाब महबूब आहे, इनकलाब खे महबूब सम्झो। उन महबूब इनकलाब जे फ़िराक में हू फना थियल आहिनि ऐं उनजी तलाश में आहिनि ऐं उनजे पोयां डोड़नि था ऐं उनखे तलाश कनि था, ॻोल्हिनि था, जदोजहद कनि था। हाणे हीअ आख़िरी सिट ॾाढी अहम आहे। तोड़े चिकन चाक तब आ न सड़न आमस। हिकिड़ो त इन जो ॿियो पासो आहे त जॾहिं उन ते जबुर थिए थो तॾहिं बि हुन जा चाक समूरो वजूद चिकी पवे थो, पर कंहिंखे ॿुधाइनि कुझु बि नथा। ऐं ॿियो इन जो इहो आहे त समाज तरफ़ां जेका लातहलकी हुन सां जेको वर्ताव हुननि सां कयो थो वञे, त बि कंहिंसां नथा सलनि, हू सम्झनि था त असां कंहिं ते अहसान न पिया कयूं, असां पंहिंजे पतीअ जो कमु पिया कयूं ऐं असां पंहिंजे वतन, पंहिंजे धरती, पंहिंजे माण्हुनि जे लाइ कमु पिया कयूं, तंहिं करे कंहिं ते का मयार ई कान्हे का। मुंहिंजा महबूब इहो मुख़्तसिर तरीन हिन जी वज़ाहत ई न बैत ते तमामु घणो ॻाल्हाए सघिजे थो ऐं इलाही घणो ॻाल्हाए सघिजे थो, पर आउं मुख़्तसिर वीडियो पियो रखां जीअं असांजो लतीफ़ टीवी जो सब्सक्राइबर वधिया ऐं उहे घणे तइदाद में थिया त इनशाअल्लाह पाण हिते लाइव प्रोग्राम बि कंदासीं, वॾा वॾा आलिम बि आणींदासीं। अव्हांखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कयो, दोस्तनि ॾांहुं मोकिलियो, हिनखे अव्हां पंहिंजी टीवी सम्झो। ऐं हीअ जेका अॼु असां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं, सुभाणे ग़ुलाम रसूल चांडियो न हूंदो, पर हीअ ॻाल्हियूं यूट्यूब ते पयूं हूंदियूं ऐं सदाईं जे लाइ पयूं हूंदियूं ऐं असांजा ईंदड़ नसुल ॿुधंदा त असांजा जेके वॾड़ा हुआ उहे पंहिंजे वतन
ये खुशहाली आज पे वक़ार ऐं जियापे जे लाइ छा छा करे विया हुआ। हक़ मौजूद जिए सिंध ऐं जिए लतीफ़।